वेलकम बैक नाज़रीन नाज़रीन पंहिंजी गुफ़्तगू खे अॻिते वधायूं था। ब्रिज साहब जेको एमरजेंसी आहे नो कॉन्फिडेंस मोशन त मूव करणु ठीकु आहे, हिकिड़ो विदिन हिकिड़ो प्रोविंशियल असेंबली हिकिड़ो प्रोसेस आहे कॉन्स्टिट्यूशनल, पर गवर्नर राज लॻाइणु या एमरजेंसी डिक्लेयर करणु इहो थोरो मुंहिंजे ख़्याल में फेडरल गवर्नमेंट जे लाइ बि मुश्किल हूंदो, छो जो इन सां जेको क्याओस पैदा थींदो, जेके हालतूं ख़राब थींदियूं, इहो ई त इमरान ख़ान चाहे थो त हालतूं ख़राब थियनि त इलेक्शन जे तरफ़ वञूं, ऐं हू इहो साबित करणु चाहे थो त छाकाणि त मुल्क सही हले न पियो, तंहिं करे फ्रेश इलेक्शन फ्रेश मैंडेट अचे त पोइ नए सिरे सां मामलात हलनि। त मुंहिंजे ख़्याल में जेका इकोनॉमी जी सूरत हाल आहे त हिकु एमरजेंसी या गवर्नर रूल लॻाइणु एॾो आसान बि न हूंदो। साईं पहिरीं त तव्हां इहो ॾिसो त इलेक्शन थी बि सघंदा या कोन था थी सघनि, छाजे लाइ जे जेका पंहिंजी सेंसस आहे, सेंसस जो इशू, सेंसस जो वॾो इशू आहे, उहो जेको आहे कोर्ट वटि बि वई हली आहे, उहा इलेक्शन पाण हिकिड़ो अलॻि अलॻि सां प्रोग्राम त सेंसस वारो मसइलो सम्झाइणु तमामु ज़रूरी आहे असांजे नाज़रीन खे। जी जी उहो सेंसस जो इशू बि हर्डल आहे हिकिड़ो, उहो वॾो हर्डल आहे, वॾे में वॾो हर्डल उहो आहे जो हू सेंसस जो जेको नथो अचे ऐं नथो थिए त कॉन्स्टिट्यूएंसीज़ न ठहंदियूं, न प्रोविंशियल असेंबली ठहंदियूं। हालांकि हर इलेक्शन जेका आहे उहा नए सेंसस सां थींदी आहे या 10 सालनि खां एवरी 10 इयर्स, त पोइ इलेक्शन में ड्यू हुई सेंसस, उहा बि अमेंडमेंट करे इहो कयो वियो त वन टाइम सीसीआई कई, सीसीआई कई कमेटी ऑफ कॉमन इंटरेस्ट जेका काउंसिल आहे उन। हाणे ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो त ॿियो वरी तव्हांखे इहो बि ख़बर आहे त इहा डिस्प्यूटेड हुई, जंहिंमें सिंध जी आबादी घटि ॾेखारियल हुई, कराची जी आबादी घटि ॾेखारियल हुई। इन डिस्प्यूटेड सेंसस ते दोबारा इलेक्शन करणु जेको ऑलरेडी पोयां इलेक्शन बि डिस्प्यूटेड आहिनि, त इन करे पहिरियों त वॾो इशू आहे त मार्च खां अॻु में थी नथो सघे। हाणे मार्च खां अॻिते नथो थी सघे त जेका हिन असेंबली जो टर्म आहे, हिन असेंबली जो टर्म अथव 10-11 अगस्त, 10 अगस्त 11 अगस्त जे मार्च में ख़तम थो थिए, मार्च अप्रैल मई अगस्त ॻाल्हि साॻी थी जे असेंबली ख़तम थींदी पोइ अॻिते पोइ न। इमरान ख़ान जी कोशिश इहा आहे त हींअर दिसंबर में ई असेंबलियूं डिज़ॉल्व थियनि त जीअं मार्च चवनि था जीअं रमज़ान मुबारक जो महीनो अचे थो अप्रैल जे शुरू में शायदि, त उन खां पहिरियां या मार्च जे एंड में, त उन खां पहिरियां इलेक्शन थिए, मतिलबु पीटीआई चाहे। इहो पॉलिटिकल मूव आहे ऐं इहो इमरान ख़ान साहिब खे बि ख़बर आहे त थी नथा सघनि, जे छो त इहा कोर्ट में बि हली चुकी आहे ॻाल्हि, ऐं इलेक्शन कमीशन वटि बि ॻाल्हि हली चुकी आहे, कोर्ट में बि इहो ई हिननि जेको आहे पंहिंजो इलेक्शन कमीशन बि ॾिनो आहे त असां मार्च खां अॻु में नथा कराए सघूं, ऐं जेके प्रोविंशियल गवर्नमेंट आहिनि उहे बि राज़ी न आहिनि हिन सेंसस ते, छो त हुनजी रिप्रेज़ेंटेशन घटि आहे, केपीके जी घटि आहे, बलूचिस्तान जी घटि आहे, सिंध जी घटि आहे। ऐं टी ॻाल्हि इहा आहे त जे अहिड़ी ॻाल्हि हुजे पिया, इमरान ख़ान साहिब खे पॉलिटिकल माइलेज ज़रूरु आहे ऐं उन चकर में लॻा पिया आहिनि, उन्हनि खे ख़बर आहे इलेक्शन कोन थींदा। जे अहिड़ी ॻाल्हि हुजे हा त चीफ मिनिस्टर खे छा रोकियो आहे, उहो हिकिड़ो सादे पने ते लिखी एडवाइस ॾेई असेंबली डिसॉल्व करे सघनि था, उहे न पिया कनि। न करण जी वजह इहा आहे त उन्हनि खे इलेक्शन न खपनि, उहो गवर्नमेंट खे अंडर प्रेशर रखियो पिया अचनि, पंहिंजे वोटर्स खे इंटैक्ट रखियो पिया अचनि त इहा का न को इशू बर्निंग असां आणींदा रहूं ऐं ॾिसूं ऐं चऊं त पीटीएम इलेक्शन खां भॼे पई, असां इलेक्शन चाहियूं था। बिरोज़ साहब तव्हां कॾहिं इलेक्शन थींदे ॾिसो था? मुंहिंजे हिसाब में इलेक्शन ही चवनि था पिया त तव्हां कयो दिसंबर में, हू ई चवनि था त असां अगस्त 10 खां पूरो करे उन खां पोइ 3 महीना जेको अक्टूबर वञी बीहे थो, पर मां सम्झां थो हिन विच में किथे राज़ी थी वेंदा, इन बिटवीन थी वेंदा। इहो जून जुलाई माहिरनि जो इहो ख़्याल आहे त जून जुलाई अगस्त हिते किथे इन में जून जुलाई वग़ैरह में को हिते इलेक्शन। बहरहाल ॾिसूं था त असेंबलियूं डिज़ॉल्व थियनि थियूं या नथियूं थियनि, उन खां पोइ ज़ाहिर आहे कोई स्टेप खजंदो त उन खां पोइ या वरी ॿई धुरियूं पाण में ठा करे ऐं कोई विच वारो रस्तो कढनि थियूं। बहरहाल साईं हिन हवाले सां मां हाणे तव्हांखे मां सम्झां थो तव्हां कंक्लूड करे छॾियो आहे इहो जेको। हाणे तव्हां ॿुधायो जेको अॼुकल्ह कल्चर जो हॉल हले थो पियो, सिंध में कल्चर जा ॾियारा हलनि पिया, तव्हांजो हिन बारे में छा टेक आहे ऐं तव्हां छा सम्झो था त कल्चर खे कहिड़े नमूने सां ॾिसिजे, कहिड़े नमूने सां इन खे सेलिब्रेट कजे? हाणे बिरोई साहब असां वटि सिंध में काफ़ी सालनि खां दिसंबर जे महीने जे पहिरें संडे ते असां सभु सिंधी माण्हू गॾिजी ऐं कल्चर डे मल्हाईंदा आहियूं पंहिंजो। ज़ाहिर आहे असां 5000 साल पुराणी क़ौम आहियूं, असांजी हिकिड़ी सकाफ़त आहे, असांजी हिकिड़ी
5000 साल पुराणी तहज़ीब आहे त उन में ऐं हर क़ौम खे हर माण्हू खे पंहिंजे कल्चर सां लगाव हूंदो आहे मोहबत पंहिंजो लिबास पंहिंजी ॿोली इन खे त दुनिया जे हर माण्हू खे पंहिंजे कल्चर सां प्यार थिए थो बेशक पर मज़ेदार ॻाल्हि त असांजो कॉन्स्टिट्यूशन जेको आहे आइन जेको आहे जोई साहब छाकाणि त असांजो प्रोग्राम कानून इंसाफ़ आहे त असां कानूनी पहलू ज़रूर हिन में शामिल कंदासीं असांजे आइन जो आर्टिकल आहे फंडामेंटल राइट्स में शामिल आहे आर्टिकल असांजो 28 आर्टिकल असांजे आइन जो उहो चए थो त हर माण्हू जो इहो फंडामेंटल राइट आहे तव्हांखे ख़बर आहे त फंडामेंटल राइट खां वॾो राइट को बि न हूंदो आहे कंप्रोमाइज़ नथो थी सघे उहो कंप्रोमाइज़ नथो थी सघे हर हाल में उनखे प्रोटेक्शन हूंदी आहे ऐं कॉन्स्टिट्यूशनल गारंटी हूंदी आहे त ॿोली जे बारे में स्क्रिप्ट ॿोली जो जेको आहे ॿोली जी लिखत जेका आहे ऐं कल्चर जेको आहे उन जे बारे में आर्टिकल 28 चए थो त हर माण्हू खे इहो फंडामेंटल राइट आहे हुनजो हक़ आहे बुनियादी हक़ आहे त हू उन जो तहफ़ुज़ करे ऐं उन खे फ़रोग़ ॾियण जे लाइ मुख़्तलिफ़ इदारा क़ाइमु करे या जेके बि स्टेप्स वठणु चाहे उहे वठे तंहिं करे इहो असांजो बुनियादी हक़ आहे असां इहो कयूं था पर असांजी ॿोली जे हवाले सां इहो थोरो ख़दशो असांखे रहंदो आहे सिंधी माण्हुनि खे त तव्हां त हाणे बिरोज साहब ब्यूरोक्रेसी में बि रहिया आहियो तव्हांजो वसी तजुर्बो बि आहे इन हवाले सां तव्हां ॿुधाए सघो था त सिंधी ॿोली खे केतिरी अहमियत हासिल हूंदी हुई अंग्रेज़नि जे ज़माने में बिफोर पार्टीशन बिल्कुलु सही बिफोर पार्टीशन में हूअं बि सिंधी ॿोली तमामु पुराणी ॿोली आहे ऐं हिन खिते में जंहिंमें हींअर असां वेठा आहियूं इन में सभिनि खां पुराणी ॿोली आहे जे असां मुंहिंजे दड़ो खे वठूं भले हुनजी ॿोली अञा ताईं डिटेक्ट कान थी आहे कहिड़ी ॿोली आहे पर हिकिड़ी सकाफ़त आहे अंग्रेज़ प्री पार्टीशन ब्रिटिश राज में इहो हूंदो हुयो त जेको ऑफिसर इंग्लिश ऑफिसर हूंदा हुन ज़माने ते कलेक्टर या डिप्टी कलेक्टर वग़ैरह उनखे जे सिंधी न ईंदी उनखे सिंध में पोस्ट न कंदा हुआ इहो प्री रिक्विज़िट हूंदो हुयो त उनखे सिंधी ॿोली अचणु खपे ऐं तव्हां जेको बि रेवेन्यू जो रिकॉर्ड ॾिसंदो उहो सिंधी में हुयो सिंधी में हुयो ऐं जेको आहे पंहिंजो ज़ाहिर आहे सिंधी ऑफिशियल ॿोली हुई अंग्रेज़ ज़माने में कोर्टुनि में रेवेन्यू में जिथे किथे सिंधी ॿोली हलंदी ऐं तव्हांजी इहा ज़बरदस्त ॻाल्हि त ऐं अंग्रेज़ सिंध में बि पर जिथे बि अंग्रेज़ पंहिंजो ऑफिसर मोकिलींदो हो त उनखे चवंदो हो तव्हांजो तालुक बि ब्यूरोक्रेसी ताईं उनजो खे चवंदो हो त वञी पहिरियों उतां जी लोकल ॿोली सिखो बेशक मां ॿ टे किताबूं पढ़ियूं आहिनि सिंध जे बारे में बलूचिस्तान जे बारे में इवन पंजाब ऐं KPK जे बारे में जेके ऑफिसर नुमाइंदा हुआ उहो कोशिशि कंदा हुआ त पहिरीं सिखियल हुजे जे न सिखियल हूंदो त उन्हनि खे इंसेंटिव ॾींदा हुआ ॿोली सिखण जा जुदा पैसा मिलंदा हुआ उन्हनि खे बोनस बि मिलंदो उन्हनि खे एप्रिसिएशन बि मिलंदो उन्हनि खे प्रमोशन बि मिलंदो हुयो उहे ॿोली सिखण लाइ ताकी उहो इंटरेक्शन सुहिणे नमूने सां ऐं सही तरीक़े सां थी सघे त बिरोज साहब छा आहे असांजे कॉन्स्टिट्यूशन जो जेको असां प्रोविजन ॿुधायो छा इहा हींअर बदकिस्मती न चइजे त प्री पार्टीशन असां वटि कराची में ख़ासि तौर ते एतिरा सिंधी मीडियम स्कूल हुया उहे हाणे उहे ऑपरेट नथा कनि छा इन खे असांजी हिकिड़ी बदकिस्मती न चइजे या उन जे बारे में या इवन हाणे ॾिसो सिंध गवर्नमेंट इनिशिएटिव वठे थी त प्राइवेट स्कूलनि में बि सिंधी खे उहा प्राइवेट स्कूल सिंधी पढ़ाइनि था पर उहा अहमियत शायदि बेसिकली इहो जेका आहे पीपल्स पार्टी जी जेका पहिरीं गवर्नमेंट हुई उन में कानून पास थियो सिंध असेंबली खां त सिंधी ॿोली जेका आहे उहा लाज़मी पढ़ाई वेंदी ऐं तव्हांखे बि यादि हूंदो असांखे त यादि आहे त उन में चवंदा सलीस सिंधी या सलीस उर्दू पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे हार्ड उर्दू खणो सलीस सिंधी खणो सलीस सिंधी खणो हार्ड उर्दू खणो उहा तव्हांखे ऑप्शन हूंदा हुया त असांखे जेसि ताईं यादि आहे हुन ज़माने में असां वटि जेके बि हूंदा हुआ दोस्त असांजा क्लास फेलोज़ या असांजा जूनियर या सीनियर उन ॿिन्हिनि ॿोलियुनि मां कंपलसरी हूंदो हुयो त तव्हां सिंधी ॿोली खणंदव ऐं उर्दू बि खणंदव पोइ ऑप्शन हूंदो हुयो त हार्ड कहिड़ी था खणो कानून उते पंहिंजी जाइ ते आहे पर उनजी इम्प्लीमेंटेशन उनजी एडॉप्टेबिलिटी बाय द स्कूल्स एंड एडॉप्टेबिलिटी बाय द गवर्नमेंट यानी इम्प्लीमेंटेशन गवर्नमेंट कीअं उनजी कराए थी इन में ज़रूरु सुकम आहे ऐं इन सुकम जे करे ऐं इहो बि बिरोज साहब ॾिठो वियो आहे त क्लास 3 खां या 4 खां
काफ़ी प्राइवेट स्कूल सिंधी ॿोली पढ़ाइणु शुरू कनि था। इहा बेसिक क्लास 1 खां हुजणु खपे मुंहिंजे त ख़्याल में। जीअं असां अंग्रेज़ी पढ़ायूं था, उर्दू बि असांजी क़ौमी ॿोली आहे, उनखे बि त टई ॿोलियूं असां पहिरें दर्जे खां या जीअं KG किंडरगार्टन खां या प्री स्कूल उतां उहे शुरू कयूं। इंटरनेशनल से रिसर्च हा। आहे, इंटरनेशनल रिसर्च आहे, को बि ॿार 3 ॿोलियूं आराम सां सिखी सघे थो। आराम सां सिखी सघे थो, को बि ॿार हुजे त इन में को हर्ज कोन्हे। जेको आहे पंहिंजो 3 ॿोलियूं सिखनि। इंग्लिश त उहो ई प्राइवेट स्कूल्स पंहिंजो पढ़ाईंदा आहिनि, इंग्लिश त ईंदी अची वेंदी आहे, ऐं उर्दू बि अची वेंदी आहे। माण्हू ज़रूरु शहर में घुमे फिरे थो त पोइ छा आहे हुन में इंटीग्रेशन थी वेंदी आहे। तव्हां वेंदा आहियो मिसाल आहे लाड़काणे वञो, सखर वञो, खैरपुर वञो, मीरपुर वञो, जॾां वञो, जीअं कराची जा वेंदा त हुते ॻाल्हाइण में उन्हनि खे जेका कम्युनिकेशन गैप न हूंदो, ऐं हुतां जा माण्हू जे हिते ईंदा उन्हनि जे लाइ बि कम्युनिकेशन गैप न हूंदो। इंटर मैरिजिस बि थियणु खपनि, ऐं जेको आहे पंहिंजो ब्रेक जो टाइम थी वियो आहे। नाज़रीन, हिकु नंढिड़ो ब्रेक वठूं था, उन खां पोइ असां हिन टॉपिक खे बि कंक्लूड कंदासीं ऐं हिकु ॿियो टॉपिक स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जे तरफ़ां ॿाहिरि मुल्क परॾे खणी वञण जे लाइ नाणो जेको आहे उन ते हिकिड़ी रिस्ट्रिक्शन विधी वई आहे त हेतिरे अमाउंट खां वधीक नथा खणी सघो। उनखे डिस्कस हेठि आणींदासीं त छा इहो कानूनी आहे या सही आहे, ग़लति आहे। हिकु नंढड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ मिलूं था।